मेयर में प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सॾ ते 2 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान ज़बरदस्त मोदी ते भरपूर सकाफ़ती ॾियारो मल्हायो। मेयर शहर जे प्रेस क्लब मेयर में सकाफ़त ॾियारनि जा निकिरी पिया। सकाफ़ती ॾियारे जे मौक़े ते मेयर में अवामी तहरीक सिखा सचवा शेख एतिहाद रोशन तारा हाई स्कूल पीपी शहीद भुट्टो नौजवान शहीद नौजवान मिलाद कमेटी समेत 50 खां वधीक सियासी समाजी मज़हबी वापारी सहाफ़ती तंज़ीमुनि पारां अदीबनि शाइरनि उस्तादनि शागिर्दनि ॿियनि शिरकत कई। ऐं मेयर प्रेस क्लब जे सदर जावेद सुमरो सहाफ़ी अकबर पंवर नियाज़ भट्टी मोहम्मद अली शेख जमील महेसर रियाज़ चांडियो मुर्तज़ा पंवर अमजद खुखर वहीद महेसर गुलाम हुसैन पंवर आमिर तीवणू मंजूर जोयो सोनू डेकर मुजाहिद गुरड शकील अतार इमरान तीवणू गुलज़ार महेसर लियाकत सुमरो वकील सईद पंवर जी अॻवानी में सकाफ़ती रैली कढी वई। मेयर प्रेस क्लब में सकाफ़ती गीतनि ते नौजवाननि रक़्स कयो भरपूर नमूने दाद हासिल कयो। जॾहिं त मेयर प्रेस क्लब अंदर सकाफ़ती तक़रीबूं कयूं वयूं जंहिंमें आयल महिमाननि खे सहाफ़ियुनि पारां टोपी अजक पाराया विया। रिपोर्ट असद अब्दुल्ला चन्ना सिटी रिपोर्टर मेयर।